नाज़रीन, फेडरल टीचर्स एसोसिएशन सिंध के मरकज़ी सॾ ते NTS ऐं बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल के उस्तादनि पारां रहियल 3 महीननि जो पघार न मिलण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ॾिसूं था नवाब शाह मां तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। जी मां हिन वक्त मौजूद है नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां, जिथे NCHD जेके उस्ताद आहिनि उन धरणो आहे। उन जो चवणु आहे त असांखे 3 महीननि जी पघार न आहे मिले ऐं असांजे ॿिया काफ़ी मसइला आहिनि। असां अहिड़े जेके रमज़ान शरीफ़ जे महीने पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियूं, लेकिन उनजे बावजूदि मथां ईद पई अचे, असांखे कोई बि पघार नथी ॾिने। अचो त इन्हनि सां मास्तरनि सां ॻाल्हि ॿोल कयो, हिन बारे सां छा चवणु आहे। हम जो आज सरापा एहतजाज बने बैठे हुए हैं, हम BCS और NCHD के टीचर हैं और हमारा मुतालबा ये है कि सिंध गवर्नमेंट में 2 साल हुए हमें जिम किया गया है, लेकिन अभी तक न हमें जो सर्विस बुक दिया गया है, न हमें जो स्केल दिया गया है। हमें रेगुलर किया जाए, हमारा सर्विस बुक रखा जाए, हमारे 3 महीने की जो मंथ की जो पगारें रही हुई हैं, तनख्वाहें रही हुई हैं, वो हमारी जारी की जाएँ और हमें फिल फॉर NCHD और BCS असातिज़ा को फिल फॉर जो है वो रेगुलर किया जाए। 3 महीननि खां असांजी पघार बंद आहे, जॾहिं त अहिड़ी ॻाटे टोड़ महांगाई आहे ऐं हिन में असां कीअं था गुज़र कयूं। असांजे उस्तादनि खे फिल फॉर पघार ॾिनी वञे ऐं असांजे उस्तादनि जूं जेके PhD वारियूं मराहतूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि। फिल फॉर असांजे NCHD उस्तादनि खे मुस्तक़िल करे उन्हनि जा सर्विस बुक रखिया वञनि। 3 महीननि जो असांजी पघार बंदि आहिनि, उहे जारी कयो वञनि ऐं असांजे जेके बि ॿियनि PhD उस्तादनि खे इमारतूं मिलियूं आहिनि, असांखे उहे इमारतूं ॾिनियूं वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे रेगुलर कयो वञे, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघूं। जी तव्हां उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो पियो हले ऐं 3 महीना गुज़रिया आहिनि, असांखे पघार न मिले। इन्हनि चयो त असांखे रेगुलर करे सर्विस बुक ॾिना वञनि ऐं असांखे जेको आहे सो PhD में ज़िम कयो वञे। इन्हनि चयो त असांजा मथां ईद अची असांजा बच्चा जेके आहिनि बुख ऐं बदाली जो शिकार आहिनि, असां इंसाफ़ कयूं। कैमरामैन फैदरन सां गॾु तालिब सिरन SS न्यूज़ नवाब शाह।